तुंहिंजो घाट सदाईं फ़ख्र सां तुंहिंजी ज़िंदगीअ ते बदनुमा दाग़ हणणु ॾींदुसि। तूं बच मूंसां, तो मंज़िल खे मंसूर खान जेको उन्हनि ते वार कयो न त हू अची गोॾनि भर पट ते किरिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे कॾहिं बि सिधा जेकॾहिं रेस शाहनवाज़ खान जी उन्हनि खे पुट भराई न हुजे हा न त हू घणो वक़्तु अॻु ई निपुड़जी वञे। हाणे वक़्तु अची वियो आहे उन्हनि खे न पुट या दांगी पुलिस न मंसूर खान को भला अंधेड़ो कंदासीं जो मंसूर खान खे मुंहुं लिकाइण जी जॻह बि न मंसूर खान जी भलाई आहे, पर जेकॾहिं माण्हू जी ज़िंदगी हूंदी आहे न त उनजो केर बि कुझु बि नथो बिगाड़े आए में हथ विझंदे त सड़ंदे। मां मञा थो त ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, उन असांखे अकुल बि ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ आहियां। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चड्डड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं ड्रामा सीरियल ॾाढ ऐं कुझु ॿियनि ड्रामनि जे बारे में। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु अवां ॾिसो पिया हिकु वॾी चाल हले पई। हाणे ही चाल केरु खेॾे पियो, इन चाल जो जेको क्रेडिट आहे उहो राइस शाहनवाज़ ॾे वञे थो ऐं राज़न वारा ही सम्झनि था त ही जेको कुझु कयो आहे उहो कयो आहे मंसूर खान ऐं हू उन्हनि जो जेको ज़हन आहे उहो मंसूर खान ॾे वेंदो, छो त मंसूर खान ई सोडल सां मिलियो हुयो। हाणे राइस शाहनवाज़ जेको आहे उहो पुलिस खे मोकिले उतां सोडल ऐं उनजे चाचे खे छॾाए वठे थो। ही जेका गेम आहे राइस शाहनवाज़ खान जी ही वॾी गेम आहे, उहो उनजे करे गेम खेॾी अथसि त हाणे मंसूर खान ऐं राज़न वारनि जे विच में हिकु वॾो झेड़ो कराइणु चाहे थो, जंहिं ते हू इहो क़दम खणे थो ऐं हिननि सोडल वारनि खे छॾाए वठे थो। हिन वॾेरनि जो कमु इहो हूंदो आहे त जिते फ़ाइदो मिले उन तरफ़ ऐं अहिड़े ई क़िस्म जा कमु कंदा आहिनि। हालांकि सोडल जेको आहे हिननि जो दुश्मन आहे, मुराद हिननि जो दुश्मन आहे, पर पोइ बि उन्हनि वॾी चाल करे SHO खे मोकिले रेड कराए इन्हनि जा माण्हू बि गिरफ़्तार कराईंदो ऐं हुतां सोडल वारनि खे छॾाए वठंदो हो। हाणे मंसूर खान जेको आहे कूंज ॾांहुं ईंदो ऐं कूंज खे यकीन ॾियारींदो त मां जेको आहे तोखे कुझु बि न थियणु ॾींदुसि ऐं तोखे बाहिफ़ाज़त जेको आहे पंहिंजे भाइरनि जे हवाले कंदुसि ऐं उन्हनि खां कसम वठंदुसि ऐं भले साईं ते हथु रखाईंदुसि त जीअं अव्हांखे नुक़सानु न थिए। ऐं हीउ जॾहिं हुनखे वठी ईंदो ऐं जॾहिं हुनखे भाइरनि जे हवाले कंदो हिन ते कूंज ॾाढो ग़मगीन हूंदी। हू चवंदी त मूंखे न छॾ, तूं मूंसां शादी कर, पर हुन ते हू चवंदो त मूं ज़बान ॾिनी आहे ऐं तोखे मां पाण सां नथो रखे सघां। होॾे राज़न वारा बि तमामु घणो परेशान आहिनि। हुन जे करे परेशान हूंदा त हीउ जेको गेम करे वियो आहे मंसूर खान, छो त हीउ मंसूर खान ॾा सम्झनि था मंसूर खान जेको आहे सोडल वारनि सां मिलियो हो, उन जे करे ही परेशान आहिनि त हिन खां बदिलो वठणु चाहिनि था। ही राइस शाहनवाज़ जी गेम खे नथा सम्झनि, ही राइस शाहनवाज़ ॾे वरी मोटी वेंदा, छो त राइस शाहनवाज़ जो इहो ई हुयो जो सॾ ते हू न आया, हाणे हू हुन वटि मोटी वेंदा। हाणे ही गेम जेका आहे राइस शाहनवाज़ जी साबित थिए थी ऐं उहा गेम जेका आहे हुन जे ई हक़ में वञे थी। होॾां सोडल खे सम्झाइनि था त तूं अहिड़ो क़दम छो कयो। सोडल चए थो त हीउ जेको मूं क़दम खयो आहे सभिनीनि जी भलाई जे लाइ कयो आहे, पर उल्टो मुंहिंजी ॻिची में पियो, पहिरें बि मूं इहो कयो आहे। त दोस्तो ॾाढ ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, उहो बि तमामु जल्द रिकॉर्ड थींदो। हिन ॾाढ ड्रामे में उस्ताद उमेद अली आहे, ॿिया जेके करेक्टर आहिनि तमामु बहितरीनु करेक्टर आहिनि, तमामु बहितरीनु ड्रामो जंहिंजे शेड्यूल निकिरी चुको आहे, जंहिंजी रिकॉर्डिंग जेका आहे 21 तारीख़ ताईं रखी वई आहे। हिकु तमामु बहितरीनु आहे, हिकु यूट्यूब चैनल जो ही ड्रामो आहे ऐं अवां ॾिसंदव, छो त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। उनखां अलावा जेको ॿियो ड्रामो आहे मज़ाहिया ड्रामो इश्क उधर ते, उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदुसि त ही कॾहिं रिकॉर्ड थींदो ऐं कहिड़े यूट्यूब ते ईंदो
ऐं केरु केरु हूंदा। तमामु ज़बरदस्त ही ड्रामो हूंदो। उन खां अलावा ॿिया बि ड्रामा घणा अचनि पिया। उहो बि राबेल ड्रामो आहे, दर्द दिल जो आहे, ऐं उन खां अलावा ड्रामा सीरियल दो बस तमामु जल्द रिकॉर्ड थियण वारो आहे ऐं तमामु बहितरीनु लोकेशननि ते ही तमामु बहितरीनु ड्रामो आहे। मंज़ूर दानिश साहब जेको आहे हिन खे डायरेक्ट कंदो। मंज़ूर दानिश साहब खे अवां सुञाणींदा हूंदव छो त ही तमामु वॾो एक्टर आहे ऐं PTV जो एक्टर आहे ऐं तमामु ज़बरदस्त डायरेक्शन में ड्रामा ॾींदा आहिनि। हारियाणी ड्रामो तव्हांखे यादि हूंदो। उनखां अलावा हिन में ड्रामे में तमामु ज़बरदस्त अदाकार कमु कनि पिया। निसार शाह आहे, असद कुरैशी आहे, इरफान शेख आहे, अहमद अली शेख ऐं मां। उनखां अलावा ॿिया बि खोड़ सारा। ऐं इन ते पंहिंजे अलीअ चढ़ करे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।